हिकिड़ी अम्मा भगवान जो भजन कंदी ही, महात्मा गुजरिया, अरी अम्मा रूखो सुखो भजन थी करे, जंहिंजो भजन थी करे उनजो कोई विग्रह न रखियो अथई। बाबा मूं वटि त कोई कोन्हे विग्रह, ॾाढो सुंदर हिकिड़ो भगवान जो गोल मटोल हिकिड़ो विग्रह भगवान जो बाल मुकुंद जो श्री कृष्ण जो महात्मा अम्मा खे ॾिनो। हाणे अम्मा चए थी हिन जो नालो छा आहे? महात्मा खिली वेठा, चयूं हे ॾिस न कीअं बढ़िया हटो कटो मक्खन तो खाए, हे भगवान कृष्णन छा केरन? अरे अम्मा हे गोल मटोल भगवान तई। हाणे अम्मा हुनजो नालो ई रखी छॾियो गोल मटोल भगवान। चओ हरे राम। छा नालो रखियईं? बोलो गोल मटोल भगवान की। हाणे गोल मटोल भगवान जी उनखे रट लगी वई। भगवान जो कोई नालो थोड़ी आहे गोल मटोल, पर प्यार सां जेको नालो जो, अब बिना प्यार जे वेठा मंत्र पढ़ंदा वञो था। हाणे जेॾी महिल वीचारी रोटी खाए, अरे मुंहिंजे गोल मटोल न खाधी आहे, पाणी पीए मुंहिंजे गोल मटोल, वीचारो लह खाइजंदो थो वञे। हाँ जेतिरो खाए माता खे त घटि लॻंदो आहे, रोज़ भोग लॻाए, ईअं कंदे कंदे उनजी भक्ति प्रेम थी वियो भगवान सां। उनखे मूर्ति न सम्झंदी, हे मुंहिंजा भगवान, हे ठाकुर आहिनि, हे मुंहिंजो श्री ठाकुर आहे। काॾे न वञे उनखे छॾे करे, बुढ़ापे में वॾी उमिरि में वेही रहे उन सां गॾु। कोई चएसि भई हिनखे कीअं छॾे वेंदमि, गोल मटोल वेठो आहे अकेलो, इनखे अकेलो छॾे वञा, घर में ॼणा ई ॿ असां, हिकु हे हिकु मां, काॾे वेंदमि? अच्छा वठी हलेसि, उस केॾी आहे ॿाहिरि, बरसाति में भिजी वञे सुभाणे कुझु थी पएसि त केरु वीचारे हिनखे गोल मटोल खे सुयूं हणाए वरी दवा ॾेसि? न भाई मां न वेंदसि। चओ हरे राम। आख़िर समय गुजरियो, उन अम्मा जो अंतिम समय आयो। भगवान ॾिठो हिन जी भक्ति त सची आहे, त भगवान पंहिंजे पार्षदनि खे आज्ञा ॾिनी, प्रभु तव्हांजो नालो तो न खणंदी आहे, अलाए छा चवंदी आहे कि हा गोल मटोल। त प्रभु हा असां गोल मटोल न आहियूं, एॾो मक्खन चुरायो आहे, सभु असांखे चवंदा हुआ वृंदावन में हे गोल मटोल, हाँ हे नंद बाबा जो छोरो अथई, मक्खन चुराए चुराए करे ॾिस मोटो थी वियो आहे। सही चवंदी आहे, तव्हां वठी अचोसि। पार्षद आया, अम्मा खे चवण लॻा हल अम्मा भगवान कृष्ण तोखे यादि कयो आहे। अरे कहिड़ो भगवान? चई श्री कृष्ण वैकुंठ जो भगवान वासुदेव परमात्मा तोखे यादि था कनि। चई मां न सुञाणा भाई, मुंहिंजो भगवान त अंदरि वेठो आहे। त चई इनखे हिते वेहणु ॾिस झोपड़ीअ में, तूं हल मथे जेको भगवान वेठो आहे साक्षात ओॾे हल न। चई ख़बरदार मां हिनखे न छॾे वेंदुमि। हाणे संसारी माण्हू हुजे त जमदूत त पकड़े हली वञनि, भक्त सां ज़बरदस्ती थोड़ी थींदी। भगवान जा पार्षद वापसि वञण लॻा, चवण लॻा अम्मा सोचे वठि, भगवान सॾु करायो आहे, हिकु शर्त ते हलंदीमांव। कहिड़ी? अम्मा चईसि मुंहिंजो गोल मटोल बि वैकुंठ में हलंदो तॾहिं हलंदुमि। भगवान जा पार्षद खिलण लॻा, अरे भोरी अम्मा तोखे पतो आहे मथे हिकिड़ो तिनको बि न हलंदो आहे, शरीर ई न हलंदो आहे, तोखे त भगवान घुरायो आहे, तूं हल छॾ न गोल मटोल। चई पोइ मां बि न वेंदुमि, तव्हां वञो, मूंखे मतिलबु न आहे, मुंहिंजो भगवान मूंसां गॾु आहे। पार्षद वापसि हली आहे। भगवान खे चयूं अम्मा त ईअं थी चए, पोइ मूर्ति रखी अथई तव्हांजी मोटी तगड़ी, चए थी इहो गॾु वठी हलां, मूर्ति तव्हांजी कीअं ईंदी? त सम्झायो न उनखे। चई ॾाढो सम्झायोसीं, बंसी वॼाईसीं, असां हारजी वियासीं प्रभु। त भगवान चई हाणे उन अम्मा जे लाइ मां नियम थो बदिलियां, भक्तनि जे लाइ कोई नियम न आहे, वञो गोल मटोल सहित मुंहिंजे उन भक्ता खे वठी अचो। वरी पार्षद आया धरतीअ ते, चईसि हल अम्मा। चई मां न हलंदुमि बिना गोल मटोल जे। चई भैया हाणे टालम टोल न कर, खणी हल गोल मटोल, ऐं तुंहिंजा बोल श्री कृष्ण जा बोल, वॾो आहे तुंहिंजे बोलनि जो मोल, बसि हाणे हितों हल अम्मा, खणी हल पंहिंजो गोल मटोल। तॾहिं अम्मा गोल मटोल भगवान यानी उन सुंदर विग्रह के खणी करे उन सहित वैकुंठ वई। बोलो भक्तवत्सल भगवान की, भक्त उनके भगवान की। तरी भगवान चवंता